मां ड्यूटी ते वियो हुउसि। जीअं मां ड्यूटी ते वियुसि मां वैक्सीनेटर आहियां ऐं मां जीडी रूम ते वियो हुउसि। मां ड्यूटी ते वियो हुउसि ऐं मां तक़रीबन डिस्ट्रिक्ट में असां पहिरीं लोकेशन मुंहिंजी हूंदी आहे। मां रेगुलर पंक्चुअल आहियां। ओवरऑल मां व्याजनि खां तमामु घणो मां परेशान आहियां। उन खां बाद में असांजो फोकल पर्सन आयो आहे जेको गुज़िरियल मतिलबु सालनि खां वठी त थिया पर अलाए कंहिं टाइम खां वठी ब्लैकमेल करे पियो, जेको हायर अथॉरिटीज़ खे ख़बर आहे, TSP खे ख़बर आहे। सही अब्दुल सत्तार बलाल आहे। सही वो डॉक्टर अब्दुल सत्तार बलाल अॼु आयो आहे अप टू डेट रिकॉर्ड रेगुलर पंक्चुअल, जिते डिस्ट्रिक्ट जो फील्ड कोऑर्डिनेटर राजा जो हो सजादराव जो अप टू डेट मुंहिंजो रिकॉर्ड खणी ऐं हिते आयो आहे। जॾहिं मूं पाण खे उते ख़ुदकुशी पे कई, फंदो पे ॾिनो, सॼो ॻोठ गॾु थियो, तॾहिं मोरे मां 5 वैक्सीनेटर अची मूंखे खणी आया आहिनि, जेको चए थो मूं ग़लति न कयो आहे, मूं कुझु न कयो आहे। ऐं बिल्कुलु अॼु मां पाण खे जेको मारे चुको हुअसि, मुंहिंजो जेको मौत जो ज़िम्मेवार आहे उहो डॉक्टर सत्तार बलाल डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन EPI आहे। छाजे करे तव्हांखे तंग थो करे? बसि हरू भरू ब्लैकमेल थो करे, हरू भरू असांखे माना कमु करणु नथो ॾिए। ॻाल्हि इहा त मैनेजमेंट जेको डिस्ट्रिक्ट आहे फोकल पर्सन आहे, असांखे चए थो माना कमु, जॾहिं अॼु कमु आहे त मूंसां कुझु बि न, 2 मिंट आयो रिकॉर्ड खणी हलियो वियो आहे, मूंसां लफ़्ज़ बि न ॻाल्हायो अथई। बाबा रिकॉर्ड छो थो खणी? तूं रिकॉर्ड ॾिस, चए छा तुंहिंजो रिकॉर्ड ॾिसां, ऐं मुंहिंजो रिकॉर्ड खणी अप टू डेट अॼोके ॾींहं ताईं ग़लतियूं सलतियूं आहिनि। असां में इहा ॻाल्हि कॾहिं कमी कोन अथई, ग़लति रिकॉर्ड आहे, पर अॼोको जेको रिकॉर्ड आहे उहो कंफर्म हो, उहो मुंहिंजो रिकॉर्ड खणी वियो आहे न। हरू भरू ब्लैकमेल करे उन खां मां पैसा त तव्हां घुरे थो? पैसा पैसे जी मूंसां डिमांड कोन थो करे। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, पर हुनजी हिकिड़ी ॿी शइ आहे जितां हू मूंखे ब्लैकमेल करे। कहिड़ी शइ आहे? उहा शइ आहे त मुंहिंजी हिकिड़ी कज़िन आहे जेका हिन जे सेंटर ते आहे, उन खे मां ट्रांसफर, उन वीचारे खे मुंहिंजी वरी मारोट आहे जेका ब्लैकमेल थी करे, उन जी मां ट्रांसफर लाइ वियुसि। जेको हिते दमरियो अची, जेको मां चोथों ॾींहुं DH ऑफिस में मिलियो, मूंखे चयो त मां तोखे रिलीव कंदुसि। उन खां बाद में कल मिलियो आहे। सेंटर छाजो अथसि? कंहिंजो सेंटर? बलाल साहब छा ते कहिड़े सेंटर ते ड्यूटी उहो कंदा आहियो? उते DH ऑफिस मिलियो चोथों ॾींहुं। वरी ॿिए ॾींहुं मिलियो आहे त मूंखे चयो मां तोखे न छॾींदुसि। वरी मिलियो आहे कल, हिते मां वर्कशॉप ते मूंखे घुरायो विया त डिस्ट्रिक्ट फील्ड कोऑर्डिनेटर इमराज दाऊद अॻे चए थो हिनखे हेॾे होॾे कर, हिनखे मां न ॾिसण थो चाहियां, न हुजे। वरी मां एक्सक्यूज़ कयो, वरी अॼु आयो रिकॉर्ड खणी हलियो आयो आहे त मूंखे परमानेंटली ब्लैकमेल हिरासमेंट जे ॾियो कयो अथई जो मां सुसाइड कयो ऐं सॼे ॻोठ गवर्नमेंट डिस्पेंसरी लूंडो ख़बर आहे त मां उदन मूंखे बचायो आहे। जेको हिते दोस्त मूंखे खणिया आहिनि, वरी चए थो मूं कहिड़ो ग़लति कयो आहे। माना तव्हांजी कज़न खे चए थो त उहा माना हितां बदिली न कराए? हा, उहो बदिली न कराए। तव्हां केरु थींदा? तुंहिंजी घरवारी ड्यूटी, जॾहिं त मुंहिंजी घरवारी जो ही कुझु बि न आहे, मुंहिंजे डिपार्टमेंट जो न आहे, RMN CH जी आहे, मां EPI जो आहियां। अचे थो अॼु उन जे ख़िलाफ़ बि लिखियो अथई। माना ब्लैकमेल असां ज़ाल मुड़ुसनि खे तमामु घणो कयो आहे। ऐं मूंखे इहो चवां थो, अॼु मूंखे जेको सुसाइड का दोस्त आहिनि, इमराज ॿुगियो डिस्ट्रिक्ट फील्ड कोऑर्डिनेटर आहे इहो, या मोरे जेके 5 दोस्त आया आहिनि, इहे आया आहिनि। अॼु मां वरी ठाहियो त मूंखे मां हाणे मां हिनजी नौकिरी विञाईंदुसि। ऐं इहो मां MR में जेका मीज़ल्स रुबेला हले पई, MR में ईंदो, मूंखे ब्लैकमेल कंदो, फील्ड ग्रेड हर भरू ग़लति ॾिसी, ऐं जेको आहे मूंखे ब्लैकमेल करे मुंहिंजी नौकिरी विञाईंदो। मां सुसाइड कयां त मुंहिंजे सुसाइड जो ज़िम्मेवार डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल सत्तार बलाल आहे। सही।